संगवाणी में अवामी तहरीक के तरफां सिंध जूं ज़मीनूं सिंधी अवाम जी मिल्कियत आहिनि। ग़रीबहारी बुखूं पिया काटनि। निगरान हुक्मरान ज़मीनूं इदारनि हवाले पिया कनि। असगर मलिक रब ॾिनो। मलिक सद्दाम हुसैन कोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी ज़मीननि ते कब्ज़नि ऐं भाण जी ब्लैक मार्केटिंग ख़िलाफ़ सिंधियारी तहरीक जे मरकज़ी सर ते सवें हारियुनि जो बुख हड़ताल मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सिंधियारी तहरीक जे अॻवान असगर मलिक, ज़िले कशमोर के जनरल सेक्रेटरी सद्दाम खोसो, गुलाम मोहम्मद, अब्दुल्ला खोसो, रबडिनो मलिक ऐं ॿियनि चयो त सिंध जे हारी वटि 1 एकड़ ज़मीन बि कोन्हे। उन जा बचा बुखुनि ते आहिनि, पर सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार उन्हनि खे ज़मीनूं अलाट करण बदिरां जदीद ज़राअत जे नाले में इदारनि ऐं धारियनि हवाले पई करे, जेको अमल ग़ैर क़ानूनी ऐं ग़ैर आईनी आहे। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त धारियनि ऐं देसी भोतारनि खां ज़मीनूं वापसि वठी सिंधी में ज़मीन हारियुनि में विरहायूं वञनि। अॻवाननि वधीक चयो त सिंध में भाण जी अतरादू खोट करे हारियुनि ऐं आबादगारनि खे लुटियो फुरियो ऐं कंगाल कयो पियो वञे, पर किथे बि इंतज़ामिया नज़र नथी अचे। हारियुनि खे सेठियुनि जे रहम करम ते छॾियो वियो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त हारियुनि ऐं आबादगारनि खे मुक़रर अघ ते भाण जी सप्लाई खे यकीनी बणायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।